नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदा हलूं त आज़ाद कश्मीर हुकूमत सीनियर कश्मीरी हरियत अगवान सईद अली गिलानी जे लाॾाणे ते वादी में 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो है। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर जे तर्जुमान जो चवण आहे त सईद अली गिलानी जे वफ़ात ते 1 ॾींहुं आम मोकल हूंदी ऐं आज़ाद कश्मीर जे समूरे ज़िले हेडक्वार्टर्स में सईद अली गिलानी जी ग़ालिबाना नमाज़ जनाज़ा अदा कई वेंदी। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अब्दुल क़य्यूम न्याज़ी सईद अली गिलानी जे वफ़ात ते दुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त अली गिलानी जे वफ़ात जो ॿुधी दिल दुखी पहुतो। हिन चयो आहे त सईद अली गिलानी तहरीक आज़ादी कश्मीर जो रूह रवां हो। हिन भारतीय ज़ुल्म ऐं जबर जो दिलेरी सां मुक़ाबिलो कयो। हिन जूं कुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। वाज़ेह आहे त गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म इमरान ख़ान बि सईद अली गिलानी जे वफ़ात ते दुख जो इज़हार कंदे 1 ॾींहुं सोग ऐं झंडो झुकियल रखण जो ऐलान कयो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।